नाज़िन पीपी जे सीनियर अगवान ऐं ज़राअत खाते जे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त असेंबलियूं वक़्त खां अॻु 8 या 10 ऑगस्ट ताईं टुटी वेंदियूं। मुल्क में आम चूंडूं अक्टूबर बदिरां नवंबर में थींदे नज़र अची रहियूं आहिनि। पंहिंजे बयान में मंज़ूर वसाण चयो आहे त अक्टूबर में गर्मी हूंदी आहे। इलेक्शन कमीशन खे बि कुझु वक़्तु घुरिबल हूंदो, इन करे चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं। सूबाई सलाहकार जो चवणु आहे त चूंडनि सां गॾु बुहारो बि फिरंदो ऐं बचंदो केर बि न। केतिराई माण्हू केसनि में फासंदा, के अंदरि वेंदा त के ॿाहिरि ईंदा। मंज़ूर वसाण वधीक चयो त पीपी जो वाज़े मौक़िफ़ आहे त आम चूंडूं पंहिंजे वक़्त ते थियनि। इलेक्शन पुराणी आदमशुमारी तहत थियणु घुरिजे। नई आदमशुमारी तहत चूंडूं मुश्किल आहिनि, छाकाणि त इन में 8 खां 10 महीननि जो वक़्तु लॻी सघे थो। पीपी अगवान जो चवणु आहे त ईंदड़ आम चूंडनि खां पोइ मुल्क में जुड़ंदड़ नई हुकूमत में वज़ीर आज़म पीपी जो या नवाज़ लीग जो हूंदो। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपी जे सीनियर अगवान ज़राअत खाते जे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त असेंबलियूं वक़्त खां अॻु 8 या 10 ऑगस्ट ताईं टुटी वेंदियूं। मुल्क में आम चूंडूं अक्टूबर बदिरां नवंबर में थींदे नज़र अची रहियूं आहिनि। पंहिंजे बयान में मंज़ूर वसाण चयो आहे त अक्टूबर में गर्मी हूंदी आहे ऐं इलेक्शन कमीशन खे बि कुझु वक़्तु घुरिबल हूंदो, इन करे चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं। सूबाई सलाहकार जो चवणु आहे त चूंडनि सां गॾु बुहारो बि फिरंदो ऐं बचंदो केर बि न। केतिराई माण्हू केसनि में फासंदा, के अंदरि वेंदा त के ॿाहिरि ईंदा। मंज़ूर वसाण वधीक चयो आहे त पीपी जो वाज़े मौक़िफ़ आहे त आम चूंडूं पंहिंजे वक़्त ते थियनि। इलेक्शन पुराणी आदमशुमारी तहत थियणु घुरिजे। नई आदमशुमारी तहत चूंडूं मुश्किल आहिनि, छाकाणि त इन में 8 खां 10 महीननि जो वक़्तु लॻी सघे थो। पीपी अगवान जो चवणु आहे त ईंदड़ आम चूंडनि खां पोइ मुल्क में जुड़ंदड़ नई हुकूमत में वज़ीर आज़म पीपी जो या नवाज़ लीग जो हूंदो।